अस्सलामुअलैकुम। मैं मर्सिडिक में टूर बाबा आला 12 इमाम 14 मैसूम पाठ नंबर 22। महबूद हकीकीअ जो तस्वर महज़ रस्मी तौर वञी बचियो ऐं अज़मत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं हुरमत इमामत अलैहिस्सलाम जो तस्वर रस्मी तरह बि न बचियो। वाक़े करबला में आल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पामाल करण बैदि वाक़े हरा जे सूरत में खाना खुदा खे पामाल करण जी भरपूर कोशिश कई वई। अहले इस्लाम तौहीद ऐं रिसालत जे असुल रूह अक़ीदनि इबादत जे हक़ीक़तुनि ऐं मज़हब जे अहमियत खां बेपरवाह बणिजी महज़ अहिड़ा मुस्लमान बणियल रहिजी विया हुआ जेके सिर्फ़ु उन करे मुस्लमान हुआ जो उन्हनि जा अब्बा ॾाॾा मुस्लमान हुआ ऐं उन्हनि अलाह जे कहिड़ी मुसलत तहत इस्लाम क़बूल कयो। उन ज़ाहिरी इस्लाम खे उन्हनि भरपूर नमूने ज़ाती फ़ाइदा हासिल करण जो ज़रियो बणायो। बैदि में पाण त मुल्क अदम जा राही थिया पर पंहिंजे नस्ल खे इहो नाम निहाद इस्लाम ॾेई विया। इमामत जे हिन ताजदार जो वास्तो अहिड़नि ई नाम निहाद मुस्लमाननि सां पियो। हिन खे ईमान ऐं तक़वा बदिरां दौलत ऐं हैसियत सां मोहबत हुई। हिननि जे दिलनि में ख़ुदा जे ख़ौफ़ खां वधीक वक़्त जे बादशाह जो ख़ौफ़ हो। इबादत ऐं रियाज़त जी का बि अहमियत बाक़ी न बची हुई ऐं अरब मुआशिरो तेज़ीअ सां जहालत तरफ़ मोट खाई रहियो हो। तौहीद ऐं रिसालत जो शऊर महज़ अज़ान जे सदा ताईं महदूद थी रहिजी वियो हो ऐं नशे में बदमस्त हुक्मरान नमाज़ जूं रकतूं घटि या वधि पढ़ाए छॾण में को बि हर्ज महसूस कोन कंदा हुआ। पुराशोभ दौर में इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम तनाव उन दौर में को बि अहिड़ो न हो जेको दीन जे करे अबू तालिब अलैहिस्सलाम ऐं अली अलैहिस्सलाम वांगुरु सभु मुसीबतूं पंहिंजे सिर ते खणी। अहिड़े माहौल में मुआशिरे में इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जी हर इस्लामी तइलीमात खे फैलाइण जी सही कई। पाण घणो करे गोशे नशीनी वारी ज़िंदगी गुज़ारियाऊं पर पंहिंजे किरदार अमल इख़लाक़ ज़नी तक़वा ऐं इबादत गुज़ारीअ सां कार इमामत खे अहिड़े अहसन नमूने सां निभायाऊं ऐं अहिड़ो ख़ामोश एहतिजाज कयाऊं जो जल्दी पाण ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम ऐं सैयद साजिदीन अलैहिस्सलाम इबादत गुज़ारण में सजदे गुज़ारण में सिर जा ताज बणिजी विया ऐं जहालत में ॿुॾंदड़ मुआशिरो हिननि ॾांहुं तेज़ीअ सां मुतवजो थियणु लॻो। इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जिन पंहिंजे जिदे बुज़ुर्गवार हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वांगुरु ख़ालिक़ हक़ीक़ीअ जी तस्वर खे उजागर करणु शुरू कयो ऐं दुआनि में माना जान खे पंहिंजे शुमार बणाए अहिड़े विलवुले उमंग हक़ीक़ी इश्क बेख़ुदी ख़ुलूस ऐं मोहबत जी तड़प मां महबूद हक़ीक़ीअ खे पुकारियो जो क़ल्ब ऐं रूह उन मालिक हक़ीक़ीअ जे तस्वर सबबि कमु बण लॻा ऐं सैयद सज्जाद अलैहिस्सलाम मादियत में ग़र्क़ थींदड़ दुनिया जे ॿेड़े खे रूहानियत जे समुंड में तरणु सेखारे छॾियो। इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम रशद ऐं हिदायत जे उन सिलसिले खे पंहिंजे दौर वक़्त ऐं मुआशिरे खां अॻियां वधाए उन जे हदुनि जे दायरे खे क़यामत ताईं ईंदड़ नसुलनि ऐं ज़माननि ताईं वसी करे छॾियो ऐं खेनि ॿुधायो त रिसालत खां पोइ इमामत ई हिदायत ऐं निजात जो ज़रियो आहे। जॾहिं वाक़े हिरा वारे हमले वक़्तु मरवान बिन हुकुम खे पंहिंजे अहल अयाल जे तबलीगी ऐं बर्बादीअ जो यकीन थी वियो त हिन अब्दुल्ला बिन उमर वटि वञी खेसि दरख़्वास्त कई त हुकूमत जूं नज़रूं मूंखे हिन वक़्तु फिरियल नज़र अची रहियूं आहिनि। उन करे आउं ॾिनल आहियां त किथे असांजे औरतुनि जी बेहुरमती न कई वञे। अहिड़ी सूरत हाल में तव्हांखे अर्ज़ु थो करियां त असांजे तहफ़ुज़ जो ज़िम्मो अव्हां खणो। अब्दुल्ला बिन उमर उनखे तहफ़ुज़ ॾियण खां साफ़ु इनकार करे छॾियो जंहिंखां पोइ मरवान बिन हुकुम इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जे ख़िदमत में हाज़ुर थियो ऐं किन साॻी दरख़्वास्त कयाऊं
इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम ॼातो थिए त हीअ असांजो ख़ानदानी दुश्मन आहे, पर उन हूंदे बि खेसि फरमायाऊं तूं पंहिंजे ॿारनि बचनि खे मूं वटि मका में मनब मोकिले छॾ, जिते असांजा ॿार बचा रहंदा तुंहिंजा ॿार बचा बि उते ई रहंदा। तारीख़ कामिल जे मुसनफ़ मूजिबि मरवान बिन हुकुम पंहिंजे ॿारनि बचनि खे इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम ॾांहुं मका में मनब उमारे छॾियो। उन्हनि में हज़रत उस्मान बिन अफ़ान जी धीअ आशिया बि शामिल हुई। वाक़िए हिरा खां पोइ उन लश्कर ख़ाना कैबा ते वञी हमिलो कयो। अञा हिननि जो घेरो जारी हो त यज़ीद बिन मुआविया मरी वियो। अहिड़े इतलाह खां पोइ अब्दुल्ला बिन ज़ुबैर खे ग़ुल्ब हासिलु थी वियो ऐं यज़ीदी लश्कर जो सिपह सलार हसीन बिन नमीर मदनी ॾांहुं भॼी आयो। मदीने में क़याम दौरान हसीन बिन नमीर हिकु राति जो कुझु साथियुनि सां गॾिजी पंहिंजे फ़ौज जे खाध खुराक जो सामान हासिलु करण लाइ हिकु ॻोठ ॾांहुं रवानो थियो। रस्ते में हिन जी मुलाक़ात इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम सां थी। इमाम अलैहिस्सलाम सां कुझु उठ बि गॾु हुआ जिन ते खाध खुराक जो सामान रखियलु हो। हसीन बिन नमीर जो खाध खुराक जो सामान ख़रीद करणु चाहियो त इमाम ज़ैनुल आबिदीन जिन फरमायो त आऊं इहो सामान मदीने जे फ़ुक़रान लाइ खणाए पियो वञा, उन करे उनखे विकिरो न कंदुसि। बाक़ी अगरि तोखे ज़रूरत आहे त तूं सामान मुफ़्त में खणी वञ। हसीन बिन नवर ख़ान नालो दरियाफ़्त कयो त इमाम फरमायो त आऊं अली इब्न हुसैन अलैहिस्सलाम आहियां। इमाम अलैहिस्सलाम जे मालूम करण ते हिन पंहिंजो नालो ॿुधायो। उन जे बावजूदि इमाम अलैहिस्सलाम हिनखे समूरो सामान मुफ़्त में ॾेई छॾियो। हसीन बिन नवीर जॾहिं इमाम ज़ैनुल आबिदीन जो अहिड़ो सलूक ॾिठो त अर्ज़ु कयाईं त यज़ीद बिन मुआविया मरी चुको आहे। मुंहिंजे नज़र में तव्हां वधीक को बि ख़िलाफ़त जो मुस्तहिक़ न आहे। तव्हां मूंसां गॾु हलो ऐं तव्हांखे तख़्ते ख़िलाफ़त ते विहारींदुसि। इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम फरमायो त आउं ख़ुदा ताला सां इहो अहदु करे चुको आहियां त ज़ाहिरी ख़िलाफ़त क़बूल न कंदुसि। एतिरो फरमाए पाण अलैहिस्सलाम पंहिंजे मंज़िल तरफ़ रवाना थिया। यज़ीद बिन मुआविया खां पोइ कुझु ॾींहं संदसि पुटु मुआविया बिन यज़ीद तख़्ते ख़िलाफ़त ते वेठो। उन खां पोइ मरवान बिन हुकुम खे बादशाह बनायो वियो। 65 हिजरीअ में मरवान जे मौत खां पोइ संदसि पुटु अब्दुल मालिक बिन मरवान तख़्त नशीन थियो। मुख़्तियार बिन अबू उबैदा सकफ़ी ऐं अब्दुल्ला बिन ज़ुबैर हिन जे ख़िलाफ़त में रुकावट बणियल हुआ, जिन खे रस्ते तां हटाइण में उमवी जर्नेल हिजाज बिन यूसुफ अहम किरदारु अदा कयो। ऐं 73 हिजरीअ में अब्दुल मलक बिन मरवान समूरनि इस्लामी मुल्कनि जो अकेलो बादशाह बणिजी वियो। हिन हिजाज बिन यूसुफ खे हिजाज जो गवर्नर मुक़ररु कयो। मसौदी लिखे थो त बेपरवाहीअ सां इंसानी रत वहाइण में अब्दुल मलक बिन मरवान जो मुक़ररु कयल आमिल ऐं उन जे नक्शे क़दम ते हलंदा हुआ। हिजाज बिन यूसुफ हिजाज गवर्नरीअ वारे ज़माने में मदीने मुनवरा जे माण्हुनि ते, जिन में असहाबे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि शामिल हुआ, जिन ते बेइंतिहा ज़ुल्म कया। मिशकात जे रिवायत मूजिबि हिजाज बिन यूसुफ पंहिंजे 20 सालनि जे गवर्नरीअ दौरान 5 लख इंसाननि जो बेगुनाह रत वहायो। हिजाज खे अब्दुल मलक बिन मरवान जो हुकुम पहुतो त अली इब्न अलैहिस्सलाम इब्न हुसैन अलैहिस्सलाम खे गिरफ़्तार करे शाम पहुचायो वञे। अहिड़ो हुकुम मिलण बैदि हिजाज इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम खे ज़ंजीरुनि में जकड़े मदीने खां ॿाहिरि हिकु ख़ीमे में तरसायो। मशहूरु मुहद्दिस ज़हरी जेको अब्दुल मालिक बिन मरवान ऐं शाम बिन मुल्क जे सेठ सुहबत में रहियो हो, उनजो बयानु आहे त जॾहिं आऊं इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जे ख़िदमत में हाज़िर थियुसि ऐं खेनि ज़ंजीरुनि में जकियल ॾिठुमि त मुंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा भरिजी आया।